दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। फूड कंट्रोल अथॉरिटी जी टीम जूं असिस्टेंट कमिश्नर दादू समीला वगण जी अॻवाणी में कार्रवाइयूं। न्यू चौक ते कैफे सरफराज होटल ते केमिकल वारो खीर इस्तेमाल थियण ते होटल खे सील कयो वियो। शाहाणी पाड़े में टिन फास्ट फूड जे दुकान मां ॿिनि फास्ट फूड दुकाननि ते गैर मयारी शयूं ऐं सफ़ाई सुथराई न थियण ते जुर्मानो कयो वियो। डी पिज़्ज़ा शॉप ते 30,000 जुर्मानो, जॾहिं त फूड पांडा ते मुज़र सिहत ऐं बदबूदार गोश्त रखण ऐं अजीनोमोटो इस्तेमाल करण ते दुकान सील करण ते बासर शख़्स जी मुदाख़लत इंतजामिया बेवस लाचार थी सेल न कयो। 30,000 लाॻापियल जुर्माने मां 20,000 कयो वियो। न्यू चौक ते चारण होटल ते इंक्रोचमेंट हटाइण तां होटल मालिक जूं इंतजामिया सां झड़पूं। मालिक पारां कुर्सियूं ऐं खाधो हारियो वियो। मालिक खे ड्यूटी में अटकाव करण ते ए सेक्शन पुलिस गिरफ़्तार करे थाणे मुंतक़िल करे छॾियो। ॿिए पासे सिफारिशी कल्चर हलण करे दादू शहर जे लिखे इंसानी जानियूं जूं ज़िंदगियूं दाव ते लॻल। शहरन महबूब सुमरो आसम अब्बासी वकील गुलाम अली मुगल वारनि चयो त फूड कंट्रोल अथॉरिटी वारनि जी लापरवाही सबबि सॼे शहर में केमिकल वारो खीर ऐं होटलुनि ते मुज़र सिहत खाधा सरेआम हलनि था। शहरन डी जी फूड कंट्रोल अथॉरिटी डिप्टी कमिश्नर खां मुतालबो कयो त रोज़ाने जी बुनियाद ते खाधे पीते जी शयूं विकिरो कंदड़ होटल ऐं दुकाननि ते बिना कंहिं फ़र्क़ जे कार्रवाई करे शहरिन जूं ज़िंदगियूं बचायूं वञनि।